सिंधी धंधोड़ी हूंदा धंधे ते पहिरीं ध्यानु ॾींदा आहिनि। जीअं मां बि चाहे वेठो आहियां ॻाइण, पर मुंहिंजो त इहो धंधो आहे, ग्राहकनि ते सभिनि ते नज़र आहे। हिकु दफ़ो हिकिड़ो सिंधी ऐं हिकिड़ो चीनी चाइनीज़ गॾु वेठे सफ़र कयूं ट्रेन में। रेलवे मंत्री लालू प्रसाद यादव हो। सफ़र वेठे कयूं त मच्छर बि उन ट्रेन में उन कंपार्टमेंट में कुझु वधीक ई आहे। शाम जो टाइम थींदो आहे न, पोइ छिड़ी पवंदा आहिनि मच्छर, हितां हुतां लाॾाणो करे माइग्रेट करे सिधो अची हिकिड़े हंधि अटैक कंदा आहिनि। छो जो वरी ट्रेन में त चाहे अलॻि अलॻि आइटम हूंदियूं आहिनि न, अलॻि अलॻि प्रदेश जा माण्हू, त मच्छरनि खे ट्रेन में कुझु वधीक आनंद ईंदो आहे। ऐं वरी हीउ ॾिठो चीनी, त चीनीअ मथां अटैक कनि मच्छर। चीनी ने हिकु मच्छर खे झले सिधो वात में विझी खाई वियो। उहे त नांग बलाऊं बि खाईंदा आहिनि, उन्हनि खे छा आहे। वरी ॿियो मच्छर उनखे झले वात में विधई, उनखे बि खाई वियो। पासे में वेठो सिंधी, हीअं लॻे थो ही बुखायल आहे। सिंधीअ बि छा कयो, जेको चाहे मच्छर चीनी वटि वञे न, झले सिंधी घड़ी मुठ में झले, हिकिड़ी दबली खोले उन में गॾु कंदो अचे। चीनी पाण माठ करे वेही रहियो, ठीकु आहे, खानदानी माण्हू आहे, બધા इंडियन माण्हू आहे, पर मुंहिंजी रक्षा वेठो करे मच्छरनि खां। 10-12 मच्छर सिंधीअ गॾु कया, पोइ चीनीअ खे चई वठंदे जा, मूंखे उहे विकिणणा आहिनि। अरे चई वाड़े वाह सिंधी, हिन में बि धंधो सिंधीअ सां साईं केरु पुॼे। हिकु दफ़ो गाॾीअ में हिकिड़ो काको 75 साल जो काको गाॾीअ में हेॾो सफ़र करे, मां बि उन ई साॻे कंपार्टमेंट में हुउसि। पालनपुर खां वेठुसि, जयपुर बांद्रा ट्रेन हलंदी आहे जयपुर खां, उन में त टीटी आयो, सभिनी खां पुछी टिकेट सभिनी टिकेट चेक कंदो अचे। मूंखां पुछी टिकेट, मूं टिकेट कढी ॾेखारी, मुंहिंजी चेक कई, मूंखे वापसि न वरी आयो काके जो नंबर, काके खे चई काका टिकेट, काके जवाब ई कोन ॾिनुसि। जी काका टिकेट, जी वायड़ा को तकड़ा जावा था क्या। टिकेट मुझी मोई, पीरसन है बुढ़ड़ा है, उठेगा खीसा चेक करेगा, होएगा तो देगा। मार बेटा खीसा चेक करो, काको भरे करे उथियो। एतिरे में गाॾी हिते पंहिंजो साबरमती अची पहुती हुई। हाँ साबरमती छॾी, काको बि उथियो। काके कुर्ते जे हिन खीसे में हथ विधई, ॾिठई कोन्हे, वरी हेॾां हथ विधई, ॾिठई कोन्हे, वरी हिन खीसे में हथ विधई, ॾिठई कोन्हे, वरी गंजीअ वारे खीसे में अंदरि हथ विधई, ॾिठई हिन में बि कोन्हे। टीटी सभु नज़ारा ॾिसे थो, टीटी सम्झी वियो ॻाल्हि खे त काके टिकेट कोन वरिती आहे। वरी चीज़ काका टिकेट, अड़े चई गोॾीअ जा बोला न देखेगा, देखा सब खीसा तो देखा, चेक किया नहीं है ना। अरे जी मेरे पास नहीं है, जरूरी है कि मेरे पास हो मेरा टिकट, मेरे साथी के पास नहीं हो सकता है क्या। भाई ढूंढो साथी को, यहाँ बैठो तुम इधर, मैं ढूंढ के आता है। काको थियो, काको अॻियां टीटी पुठियां, छॾेसि न, हलंदे हलंदे नेठि काको दर ते जी पहुतो ऐं गाॾी बि अहमदाबाद जे प्लेटफॉर्म में बीठी। गाॾी में बीठी, काके बि हुम न कई तुम, वठी जेको टपो ॾिनो अथई गाॾे में ऐं वठी जेका डोड़ पाती अथई। सम्झो था अहमदाबाद जो प्लेटफॉर्म 1.5 किलोमीटर लंबो आहे। धणीअ खे टीटीअ खे 4 चकर कटाई, अॻियां काको पुठियां टीटी। हाणे काके त सिंध में देसी घीअ जा लोटा पीता हुआ, उनखे त को असर न, पर टीटीअ जी जिभ ॿाहिरि निकिरी आई, कुतनि वांगुरु लड़की आई। हाँ पर टीटी बि सिधी, चई ही त पको ग्राहक आहे न, हिन खां ॾंड बि वठंदुसि ऐं पैसा बि वठंदुसि। काके खे न छॾे नेठि, काके बि 4 चकर कटाए, पोइ ॾिठई पंखो हले पियो, पंखे जे हेठां अची पी रहियो। टीटी बची बाह में हथ विधो, चई काका टिकेट, अरे चई वाहेड़ा टिकेट ले, माणे की टिकेट कढी खीसे मां ॾिनई, चई ले टिकेट ले।
टिकट जो ॾिठी काके जे खीसे मां निकिती अदा पोइ त टीटी पंहिंजा वार पटण लॻो। ठीकु आहे तो वटि टिकट हुई न जी जदा वो त चएमई न आहे चई पोइ उते ॾेखारी आहे न ही डोड़ूं पातई मूंखे सहकाए मारियो अथई 6 किलोमीटर डोड़ूं पाराई अथई अलाए कॾहिं मां अधु में ई सहकल ही डोड़ छो पातई चई गुॾीअ जा मूं वटि त टिकट हुई पर मूंसां गॾु जेके 8 माण्हू ॿिया हुआ उन्हनि वटि टिकट ई कोन हुई। हाणे चवंदा हुननि जी तो मां ज़िंदगी छॾायां इहो हिकिड़ो तरीक़ो। हाणे त हू लही विया निकिरी विया हाणे जेका खपई साईं धूड़ पाए मुंहिंजी त टिकट जा अथई हथ में। इहो तो सिंधी दिमाग़। भगवान सचपच जॾहिं सभु कुझु विरासत में विराए ॾिनई पर जेॾी महिल अकुल जे विराइण जी ॻाल्हि आई सिंधियुनि भगवान जो कसम गूणियूं त खयूं विहाणनि जूं छऊं बि खणी आया। हा हंधनि जूं छऊं खणी आया भई जेतिरो इहो अकुल त जेतिरो खपे इहो हूंदो त इन सां असां दुनिया जी का बि शइ पैदा करे सघूं था। तॾा इहा बि असां सिंधियुनि ते इन ई असांजो हिकिड़ो ई त देवता आहे झूलेलाल। हालांकि सिंधी अहिड़ा सदोरा अथव सभिनी खे मञंदा अथव कहिड़े बि देवता जे मंदर जे अॻियां लंघंदा न भले स्कूटर ते हुजनि वेंदा हुजनि कार में हुजनि तॾहिं बि ॻीची हा ॻीची हेठि कंदा वेंदा भई राम सत थियल हुजे। सिंधी फिटाइण त ॼाणनि ई कोन अलाए साईं केॾी महिल कहिड़े देवता में कमु पइजी वञे राई पोखी रखियल हूंदी थी सघे थो जेॾी महिल असांजो कमु पए ओॾी महिल असांजो देवता वेकेशन ते वियल हुजे ॿिए सां राम सत कयल हूंदी साईं कमु कढाए सघिबो आहे न। इहो अथव सिंधियुनि जो दिमाग़।